इस्लाह पसंद उम्मीदवार मसूद पेशेकियान ईरान जो नओं सदर मुक़रर। ईरानी मीडिया मूजिब मसूद पेशेकियान सईद जलीली के 20 लख वोटन तां शिकस्त ॾिनी। मसूद पेशेकियान 1 करोड़ 63 लख वोट हासिल कया। सईद जलीली 1 करोड़ 35 लख वोट खणी सघियो। चूंडुनि जे पहिरें मरहले में को उम्मीदवार घुर्बल अक्सरियत हासिल न करे सघियो। 3 करोड़ वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। सदर आसिफ ज़रदारी पारां मसूद पेशेकियान के ईरान जो सदर चूंडण ते वाधायूं। सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ईरान विच में भाइराणा लाॻापा आहिनि। उमेद आहे त मसूद पेशेकियान जी क़यादत में पाक ईरान लाॻापा वधीक मज़बूत थींदा। असां खिते जी अमुन ऐं ख़ुशहालीअ लाइ गॾिजी कमु कंदासीं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी दादू में MNA रफ़ीक जमाली के घर आमद। वॾे वज़ीर जी रफ़ीक जमाली सां संदसि भाउ ज़किया जमाली जे ॾाॾाण ते उज़र पाई। वॾे वज़ीर जी आमद सबब सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। सिंध हुकूमत सूबे में 300 मॉडल स्कूल क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे वरितो। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाही सदारत हेठि मॉडल स्कूल्स बाबति एडवाइज़री बोर्ड जो इजलास। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त सिंध में तालीम जे निज़ाम में जिदत आणण लाइ 300 मॉडल स्कूल क़ाइमु कया वेंदा। सूबे जे हर तालुक़े में छोकिरियुनि ऐं छोकिरियुनि लाइ ॿ मॉडल स्कूल क़ाइमु कया वेंदा। MQM पाकिस्तान के अगवान मुस्तफ़ा कमाल जी सिंध हुकूमत ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे जी ग़लति तस्वीर पेश करण जी कोशिश कई। वॾे वज़ीर तरफ़ां तरक़ीअ जूं समूरियूं दवाऊं रद्द कजनि थियूं। MQM मेंबरनि सिंध जे अवाम जो केस बहितर नमूने विढ़ियो। सिंध हुकूमत खे अवाम जी शिकायतुनि जो अज़ालो करणु घुरिजे। इस्लामाबाद ऐं पंजाब जे केतिरनि ई शहरनि में गजगोड़ सां बरसात। लाहौर ऐं गुजरांवाला में रस्तनि ते पाणी पइजी वियो। बिजली जा 100 फीडर ट्रिप थी विया। मंडी बाउदीन ऐं भरपासे में वसकारो। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में 30 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। केतिरनि ई इलाइक़नि में बिजली बंदि। रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू कई वई। आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि में मींहुं मौसमियात खाते मूजिब 7 जुलाई ताईं जाबलू इलाइक़नि में ॿोॾवारी सूरताल जो इम्कान आहे। लाहौर, सियालकोट, गुजरांवाला, नारोवाल, रावलपिंडी, फैसलाबाद ऐं पेशावर में शहरी बोर जो ख़दशो। बरसातुनि सबब KP जे जाबलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो इम्कान आहे। मुहर्रमुल हराम जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। घरू विज़ारत जे तर्जमान चयो आहे त मुहर्रम में इंटरनेट बंदि करण जे हवाले सां सूबनि जी दरख़्वास्त रद्द करण जूं ख़बरूं दुरुस्त न आहिनि। मामले ते अॻु कथियुनि खां पासो कयो वञे। घरू विज़ारत चयो आहे त दरख़्वास्तुनि ते को फ़ैसिलो नाहे कयो वियो। वज़ीर आज़म ऑफिस मां बि उन मामले ते का हिदायत जारी नाहे कई वई। अञा कंहिं सूबे जी दरख़्वास्त मंज़ूर या रद्द नाहे कई। कंभर शहर में बस स्टैंड भरिसां मुगेरी बिरादरी जे बिंदरनि में पुराणी तकरार सां झेड़ो। 2 ॼणा क़तल। इलाइक़े में भाॼ पइजी वई। पुलिस मूजिब मारिजी वियलनि में हिक धुर जो फ़क़ीर मनशाद ऐं ॿी धुर जो नूर मोहम्मद मुगेरी शामिल। बांधी में 12 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां मारिजी वियल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। सियासी समाजी मज़हबी धुरियुनि ऐं जमाली बिरादरी जे सॾ ते शटबंद हड़ताल। कारोबार बंदि। जमाली मार्केट खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली। वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो। बिरशाह में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सॾ ते बिजली जी हाणे एलानियल लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। कारोबार बंदि। एहतिजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो। गढ़ी खैरो में बेगारी कैनाल मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज। आबादगार बेगारी पुल वटि शामियाना लॻाए वेही रहिया।
आबपाशी खाते ते पाणी पैसनि एवज़ बासर ज़मींदारनि खे ॾियण जो इल्ज़ाम। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण सबबि पोखियल बेजारो सड़ी रहियो आहे। पुछड़ी जी शाख़ुनि में पाणी ॾेई नुक़सान खां बचायो वञे।